أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل لا يعلم من في السماوات والأرض الغيب إلا الله وما يشعرون أيان يبعثون अवां चओ त जेको आसमाननि ऐं ज़मीन में आहे अल्लाह खां सवा जेको आसमाननि ऐं ज़मीननि में आहे उहो ग़ैब नथो ॼाणे ऐं नथा ॼाणनि त कॾहिं ॿीहर उथारिया वेंदा। हिन में अल्लाह रब्बुल आलमीन उलमा इकराम फरमाईंदा, पोयां अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो त अम्मन यबदउल ख़ल्क़ सुम्मा युईदुहु, ॿुधायो त उहा कहिड़ी ज़ात आहे जेका मख़लूक़ खे पहिरीं पैदा करे थी ऐं वरी पोइ ॿीहर पैदा कंदी। ऐं आसमाननि ऐं ज़मीन में तव्हांखे रोज़ी ॾियण वारी कहिड़ी ज़ात आहे? ज़ाहिर त उहा अल्लाह पाक जी ज़ात आहे। इन में इशारो हो ॿीहर पैदा करण में आख़िरत जे तरफ़, त आख़िरत थींदी। हाणे ही जेके मुखातब हुआ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा पहिरियां मुखातब हुआ मक्कतुल मुकरमा जा काफ़िर या अरब जा काफ़िर, त उहे इन ॻाल्हि जो अक़ीदो कोन रखंदा हुआ त भई मरण खां पोइ वरी ॿी का ज़िंदगी आहे ऐं जज़ा सज़ा थींदी। इहो उन्हनि जो अक़ीदो कोन हो। ऐं पोइ इन करे उन्हनि वटि जेको उन्हनि खे जेको शुबो हो ऐं शक हो इन ॻाल्हि में, त उन में हिकिड़ी ॻाल्हि इहा बि हुई त हू चवंदा आहिनि त असां बार बार तव्हां खां पुछियो आहे त भई जेकॾहिं तव्हां चओ था त क़यामत ईंदी ऐं उन में सभु उथंदा, उन क़यामत जो वक़्तु त ॿुधायो न, त कॾहिं ईंदी? बार बार पुछण जे बावजूदु तव्हां जेको नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चवंदा हुआ त तव्हां ॿुधाई कोन था उन जो वक़्तु सही। त जॾहिं ख़बर कान्हे कंहिंखे बि उन जे वक़्त जी, त माना त इहो दलील आहे इन ॻाल्हि जो त उहा थींदी कान। त अल्लाह रब्बुल आलमीन हिते उन्हनि जो जवाबु पियो ॾे त न, यानी जेकॾहिं उन जे वक़्त जी सही तायीन जी कंहिंखे ख़बर कान्हे, इहो बि ग़ैब जे यानी शयुनि मां हिकिड़ी शइ आहे जो क़यामत कॾहिं ईंदी उन जो जेको सही वक़्तु आहे उहो ग़ैब में आहे। पर इन सां इहो लाज़िम कोन थो अचे त उहा क़यामत ईंदी कान, छो त केतिरियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जिन जे थियण जो असांखे वक़्त जी ख़बर कान हूंदी आहे, त केॾी महिल थींदियूं, पोइ अचानक थी थी वञे उहा शइ। त माना त कंहिं शइ जे बारे में उन जे सही वक़्त जी ख़बर न हुअणु इहा इन ॻाल्हि जे लाइ दलील कान्हे त उहा शइ थींदी कान। ठीकु आहे, क़यामत जो सही इल्मु जेको अल्लाह पाक पंहिंजे हिकमत सां कंहिंखे बि कोन ॾिनो आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि अल्लाह ताला क़यामत जो सही इल्मु त कॾहिं क़यामत ईंदी कोन ॾिनो। पर इल्म जो तायीन न हुअणु, वक़्त जो तायीन जो इल्मु कंहिंखे न हुअणु, इहो इहा ॻाल्हि किथे थी साबित थिए त पोइ माना उहा शइ थींदी कान। हिते अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए पियो हीअ बि इल्म जी शइ, इल्म ग़ैब जे शयुनि मां आहे। त अल्लाह ताला फरमायो, ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां ॿुधायो हिननि खे त आसमाननि ऐं ज़मीन में जेके कुझु आहिनि अल्लाह पाक खां सवा को बि ग़ैब खे नथो ॼाणे। ऐं हिननि खे त इहा बि ख़बर कान्हे त कॾहिं ही वरी उथंदा, वरी हिननि खे केॾी महिल जेको ज़िंदा करे उथारे वेंदो। ग़ैब जे बारे में इहा अर्ज़ त यानी अल्लाह पाक ग़ैब जूं इलाही ख़बरूं उहे वहीअ जे ज़रिए सां पंहिंजे प्यारनि पैगम्बरनि खे ॾिनियूं। ऐं इन सिलसिले में सभिनी खां वधीक जेके ख़बरूं आहिनि ग़ैब जूं, उहे अल्लाह पाक पंहिंजे प्यारे हबीब हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु तआला अलैहि व आलिहि वसल्लम जिन खे अता फ़रमाई। सभिनी खां वधीक ग़ैब जूं ख़बरूं, सभिनी खां वधीक ॻाल्हियूं ग़ैब जूं उहे अल्लाह ताला हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अता फ़रमायूं। इहा ॻाल्हि मुसल्लम आहे, इहा ॻाल्हि मञियल आहे।
पर इन सां इहो लाज़िम कोन थो अचे त माना सॼो ग़ैब जो इल्मु अल्लाह रब्बुल आलमीन कंहिंखे ॾिनो हुजे। हिते अल्लाह रब्बुल आलमीन नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमाए पियो त तव्हां ऐलान करियो, तव्हां माण्हुनि खे ॿुधायो त आसमाननि ऐं ज़मीनुनि में जेको कुझु आहे, इन में फ़रिश्ता बि आहिनि, इन में इंसान बि आहिनि, इन में चरिंद परिंद बि आहिनि, इन में जेके बि मख़लूक आहे, आसमान ऐं ज़मीननि में जेका मख़लूक आहे, अल्लाह खां सवा कंहिंखे बि इल्म ग़ैब कोन्हे। अल्लाह पाक खां सवा कंहिंखे बि इल्म ग़ैब कोन्हे। इल्म ग़ैब माना पूरे जो पूरो इल्म ग़ैब। बाक़ी इल्म ग़ैब जूं जेके ख़बरूं आहिनि उहे त अल्लाह ताला नबियनि खे अता फ़रमायूं आहिनि, ऐं सभिनी खां वधीक इल्म ग़ैब जूं ख़बरूं उहे अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खे अता फ़रमाई। पर ग़ैब जूं ख़बरूं घणियूं मिलण इन सां इहो लाज़िम कोन थो अचे त उन माण्हूअ खे, उन हस्तीअ खे आलिमुल ग़ैब चइजे। आलिमुल ग़ैब अल्लाह पाक खां सवा ॿिए कंहिंखे चवणु सही कोन्हे। बाक़ी अल्लाह ताला ग़ैब जूं ख़बरूं अल्लाह जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सभिनी खां वधीक अता फ़रमायूं, सभिनी खां वधीक अता फ़रमायूं। हदीस में अचे थो, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ऊतीतु इल्मल अव्वलीन वल आख़िरीन, अल्लाह ताला मूंखे अव्वलीन ऐं आख़िरीन जो, पहिरियनि ऐं पोयनि जो इल्म अता फ़रमायो। त अल्लाह ताला घणेई इल्म अता फ़रमायो, पर आलिमुल ग़ैब कोन थो चई सघिजे। आलिमुल ग़ैब क़ुरान ऐं हदीस में अल्लाह ताला फ़रमाए थो त सवाइ अल्लाह पाक जे ॿियो को कोन्हे। ऐं अॻियां अल्लाह ताला फ़रमाए थो, बलिद्दारका इल्मुहुम फिल आखिरह बल हुम फी शक्किम मिन्हा बल हुम मिन्हा आमून। बल्कि आख़िरत जे बारे में हिननि जो इल्मु जेको आहे उहो थकिजी पियो आहे। बल्कि उहे आख़िरत जे बारे में शक में आहिनि, बल्कि उहे उन आख़िरत खां अंधा आहिनि। ही अल्लाह रब्बुल आलमीन जेको सो जेके मुशरिकीन मक्का हुआ उन्हनि जे बारे में अल्लाह ताला फ़रमाए पियो। ही जेको इद्दारका जो लफ़्ज़ आहे, हज़रत मुफ़्ती शफ़ी उस्मानी साहिब जिन मारिफ़ुल क़ुरान में लिखियो आहे त हिन जी माना ॿ आहिनि। हिकिड़ो त उलमा इकराम फरमाईंदा हिन जो मतिलबु आहे तकामुल, यानी कामिल थियणु। ऐं जेके हज़रात इहा माना हिन जी कनि था त उहे चवनि था त आख़िरत फिल आख़िरत जो मतिलबु इहो आहे त आख़िरत में, यानी आख़िरत में इन्हनि जो इल्मु अची कामिल थींदो, ओॾी महिल उन्हनि खे सभु विषय जी ख़बर पइजी वेंदी। पर ओॾी महिल ख़बर पवणु जेको आहे त इन्हनि खे को फ़ाइदो कान ॾींदी। छो त असुल अल्लाह पाक जे तरफ़ां मतलूब आहे जेको आहे सो ईमान बिल ग़ैब। भई तव्हांखे नज़र न अचे क़बर में छा थो थिए, हशर में छा थो थिए, आख़िरत में छा थो थिए, तव्हांखे नज़र न अचे, पोइ तव्हां मञो, पोइ इहो कमाल आहे। पर जेकॾहिं ॾिसण खां पोइ तव्हां मञो त पोइ इहो त को कमाल कोन्हे। उन करे उते आख़िरत में त इन्हनि जो इल्मु कामिल थी वेंदो। ऐं ॿियो तर्जुमो हिन जो कयो आहे ज़ल्ल व ग़ाब। ज़ल्ल व ग़ाब जो मतिलबु इहो आहे जेको हिते मुफ़स्सिर रहमतुल्लाह अलैह कयो आहे त आख़िरत जे बारे में इन्हनि जो इल्मु ग़ाइब थी वियो। आख़िरत जे बारे में इन्हनि जो इल्मु जेको आहे थकिजी पियो आहे। माना आख़िरत खे सम्झनि ई कोन था, बल्कि आख़िरत जे बारे में ही शक में मुब्तला आहिनि। इन खां बि वधीक इहा त ही उन जे बारे में अंधा आहिनि। अंधान जो मतिलबु इहो आहे त जीअं अंधो माण्हू जेको उनखे रस्तो ई नज़र कोन ईंदो आहे, मंज़िल ते पहुचे त रस्ते जे ज़रिए सां पहुचे न, रस्तो नज़र ई कोन थो अचे जो उन ते हले त हलंदे हलंदे वञी पंहिंजे दंग ते मंज़िल ते पहुचे। ईअं ई ही जेके आहिनि हिननि जे तबियतुनि में ज़िद एॾो आहे, कुफ्र ते पंहिंजे ग़लति ॻाल्हियुनि ते ज़िद एॾो आहे जो जेके सही दलाइल हिननि खे ॿुधाया था वञनि उन जे अंदरि ग़ौर करण जे लाइ तयारी कोन्हनि। उन में ग़ौर करणु, नज़र करणु, फ़िक्र करणु त भई असांखे हक़ ॻाल्हि ख़बर पइजी वञे, इन जे लाइ हिननि जे दिलनि में जेको ज़िद पियल आहे न, ऐं हिननि जे दिलनि में जेका दुश्मनी पियल आहे, इहा हिन खे इन ॻाल्हि ते मजबूर कान, यानी आणे ई कान थी त तव्हां ग़ौर फ़िक्र करियो, हक़ खे पहिरीं ॻोल्हियो, पोइ हक़ तव्हांखे नज़र अची वञे त हक़ खे जेको आहे सो अपनायो ऐं हक़ जे मुताबिक़ जेको सो ज़िंदगी गुज़ारियो। पर ही जेके दलाइल आहिनि, जेके ज़रियो आहे हक़ ताईं पहुचण जो, उन जे अंदरि ई ग़ौर करण जे लाइ तयारु कोन्हनि, माना जहिड़ा अंधा आहिनि। त पोइ हिननि जे जेको आहे सो इहे मञण जी कहिड़ी सूरत थी सघे।
अॻियां अल्लाह ताला फरमाए वक़ाल الذين كفروا أإذا كنا ترابا وآباؤنا أإنا لمخرجون। काफ़रनि चयो त छा जॾहिं असां ऐं असांजा अब्बा ॾाॾा मिटी थी वेंदासीं त पोइ छा बेशक असां कढिया वेंदासीं, यानी ॻरी वेंदासीं, मिटीअ सां मिटी थी वेंदी, हॾा बि असांजा भुरी वेंदा। उन खां पोइ वरी इहो थी सघे थो त वरी असांखे वरी बनायो वञे, इंसान बनायो वञे, रूह विधो वञे, वरी जेको क़बरुनि मां कढियो वञे, इहो कीअं थो थी सघे? हुननि खे इहा ॻाल्हि नामुमकिन लॻंदी हुई ऐं उहे एतिराज़नि इहो चवंदा त हुननि जो ज़िद ॿुधाइण जे लाइ अल्लाह ताला फरमाए थो त जिन कुफ्र खे अपनायो आहे उहे इहो एतिराज़ कनि था हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं इस्लाम ते। अल्लाह ताला अॻियां फरमायो लक़द वअदना हाज़ा नहनु व आबाउना मिन क़ब्लु इन हाज़ा इल्ला असातीरुल अव्वलीन। बेशक वाइदो कयो वियो इन जो असां सां ऐं असांजे अबनि ॾाॾनि सां इन खां पहिरीं, नाहे इहो मगर पहिरें ज़माने वारनि जूं किस्सा कहाणियूं आखाणियूं। यानी हू चवंदा हुआ त इहा जेका ॻाल्हि ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अव्हां करियो पिया न, अव्हां पिया चओ त मरण खां पोइ वरी हिकिड़ी ज़िंदगी आहे ऐं उथबो, जज़ा सज़ा थींदी, बुराई करण वारे खे उनजी सज़ा मिलंदी, नेकी करण वारे खे उन जो जेको सो सवाबु मिलंदो, जज़ा मिलंदी। इहो सभु जेके ॻाल्हियूं आहिनि, ठलियूं ॻाल्हियूं आहिनि, असां जीअं त हमेशह थींदियूं रहियूं आहिनि। छो त इहा ॻाल्हि जेका आहे आख़िरत जो अक़ीदो, उहो त सभिनी नबियनि जो मुश्तरक अक़ीदो आहे। जीअं तौहीद मुश्तरक अक़ीदो आहे, ईअं ई आख़िरत, मरण खां पोइ जीअण, अहिड़ी तरीक़े सां नबूअत, अहिड़ियूं शयूं आहिनि जंहिंमें कंहिंजो को इख़्तिलाफ़ कोन्हे, कंहिं बि नबी सगोरे जो को इख़्तिलाफ़ कोन्हे। सभिनी वटि अल्लाह ताला इहे मोकिलियूं। त हू चवंदा त पहिरियां असांजा जेके अब्बा ॾाॾा हुआ न, इन्हनि सां बि वाइदा कया विया हुआ, उन्हनि खे बि इहे ॻाल्हियूं ॿुधायूं हुयूं त तव्हां मरण खां पोइ वरी जीअंदव, किथे? अञा ताईं त कोन्हे ज़िंदा जान, अञा ताईं उहो वाइदो थियो त कोन्हे। हू चवंदा हुआ त भई ॻाल्हियूं सिर्फ़ु ठलियूं ईअं जेको पहिरें ज़माने वारनि जूं, पुराणनि माण्हुनि जूं जेके आहिनि उहे किस्सा कहाणियूं आहिनि, इन में का हक़ीक़त कान्हे। ठल ईअं अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके पहिरियनि खां मुंतक़िल थींदियूं, असां ताईं बि पहुचनि, बाक़ी हक़ीक़त हिन में कान्हे। नऊज़ बिल्लाह। अल्लाह ताला उन्हनि खे डिजाज ॾियण फरमायो क़ुल सीरू फिल अर्ज़ि फ़ांज़ुरू कैफ़ कान आक़िबतुल मुजरिमीन। ए महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अवां इन्हनि खे चओ त तव्हां ज़मीन में सफ़र करियो, सैर करियो, पोइ ॾिसो त कीअं थियो अंजाम जुर्म करण वारनि जो, मुजरिमनि जो, जुर्म करण वारनि जो अंजाम कहिड़ो थियो। हींअर तव्हां बि मुजरिम आहियो, अल्लाह पाक तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधाए पियो, अल्लाह जो रसूल तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधाए पियो, दलाइल अक़लिया दलाइल नक़लिया सां तव्हांजे साम्हूं बिल्कुलु वाज़े ॻाल्हि कई बि वञे, हाणे उन जे बावजूदि तव्हां नथा मञो। इहो वॾे में वॾो जुर्म आहे, वॾे में वॾो ॾोह आहे जो तव्हां जेको आहे सो कुफ़र करियो पिया ऐं इनकार करियो पिया। हाणे थोरो ज़मीन में फिरो, ॾिसो त पहिरियों जेके क़ौमूं आयूं ऐं उन्हनि इहो ई कमु कयो जेको तव्हां कयो, त उन्हनि जो हशर कहिड़ो थियो, उन्हनि जो जेको अंजाम कहिड़ो थियो। तव्हां बि उहो कमु करियो पिया, तव्हां सां बि अहिड़ो कमु थियण वारो अथव। अल्लाह ताला अॻियां फरमायो वला तहज़न अलैहिम वला तकुन फी ज़ीक़िम मिम्मा यमकुरून। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अवां इन्हनि ते ग़म न करियो ऐं जेके कुझु साज़िशूं ही कनि था, इन्हनि जे करे तव्हां तंगी महसूस न करियो, यानी तव्हां परेशान न थियो, तव्हां ख़फ़ा न थियो। यानी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला तसल्ली ॾे पियो त तव्हां वाकई हिननि जे साम्हूं दंग करे छॾियो आहे। तव्हां पूरियूं जेके दलाइल ऐं पूरा जेके से वाज़े ॻाल्हियूं जेके इंसान जे दिलनि खे खोले छॾीनि, इंसान जो जेको दिलि दिमाग़ खे रोशन करे छॾीनि, अहिड़ियूं तव्हां ॻाल्हियूं हिननि खे ॿुधायूं आहिनि, अहिड़ो कलाम पाक अल्लाह जो ॿुधायो आहे ऐं हर तरह सां तव्हां हिननि खे सम्झाइण जी, हिननि जी जेका ख़ैर खाई जी कोशिशि कई आहे। हाणे बि न पिया मञीनि त तव्हांखे ग़म थींदो, पर तव्हां ग़म न करियो, तव्हां ग़म न करियो त छो न, तव्हां हाणे बि नथा मञीनि। ऐं तव्हां जेको आहे सो जेके कुझु ही साज़िशूं कनि पिया न,
इन्हनि साज़िशुनि जे करे तव्हां जी दिलि तंग न थिए, तव्हां परेशान न थियो, कक न थी पियो ऐं ख़फ़ा न थी पियो। وَيَقُولُونَ مَتَى هَذَا الْوَعْدُ إِن كُنتُمْ صَادِقِينَ ऐं चवनि था त इहो वाइदो कॾहिं थींदो जेकॾहिं तव्हां सचा आहियो। यानी हीअ था चवनि त तूं चईंदो त तव्हां कोन मञींदा त तव्हां ते अज़ाब ईंदो, भला अज़ाब कॾहिं ईंदो? जल्दी अचे न, अञा छो नथो अचे? त अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए पियो قُلْ عَسَى أَن يَكُونَ رَدِفَ لَكُمْ قُلْ عَسَى أَن يَكُونَ رَدِفَ لَكُمْ بَعْضُ الَّذِي تَسْتَعْجِلُونَ अवां फरमायो त क़रीब आहे त जंहिंजी तव्हां जल्दी मचायो पिया, जेको तव्हां जल्दी तलब करियो पिया, उन मां बाज़ अज़ाब, कुझु अज़ाब जेको आहे सो अची पियो हुजे। क़रीब आहे त उहो बाज़ अज़ाब जंहिंजी तव्हां जल्दी मचायो पिया उहो अची पियो हुजे। यानी छा मतिलबु? तव्हां त चओ पिया त छो नथो अचे, असां त इनकार पिया करियूं, तूं चईंदो इनकार ते छा थींदो, अज़ाब ईंदो। हाणे जल्दी कर, जल्दी अज़ाब अचे। तव्हां जंहिं अज़ाब जी जल्दी पिया करियो न, थी सघे थो त इन जो कुझु हिसो तव्हां जे वेझो अची पियो थो हुजे, इजो आयो अज़ाब। चुनाचे हीअ सूरत मक्की आहे, हिननि ते अज़ाब आयो, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा कहत आया, अहिड़ी बुख आई जो अल्लाह पनाह में रखे, मुर्दार बि हिननि खे काफ़रनि खे खाइणो पिया। मुर्दार ऐं जेको सो तमामु घणो चमड़ो, जेको चमड़ो उनखे हू करे उनखे साड़े ऐं उनजो जेको फुलिहार आहे उहो खाइणो पियो। एॾी बुख आई, क़तल थिया बदर में, जेको तो केतिरा वॾा वॾा सरदार क़तल थिया। अल्लाह ताला फरमाए पियो त कुझु हिसो इन अज़ाब जो थी सघे थो त अची वियो हुजेव, आयो इन जो वक़्तु अची वियो आहे। बाक़ी क़बर में, बाक़ी हशर में, आख़िरत में وَإِنَّ رَبَّكَ لَذُو فَضْلٍ عَلَى النَّاسِ وَلَكِنَّ أَكْثَرَهُمْ لَا يَشْكُرُونَ ऐं बेशक तुंहिंजो रब माण्हुनि ते वॾे फज़ल वारो आहे, पर उन्हनि मां अक्सर जेके शुक्र नथा कनि। अल्लाह ताला फरमाए पियो त ही चवंदा जल्दी अचे, भई जल्दी इन करे बि अज़ाब कोन थो अचे जो अल्लाह ताला तव्हांजे मथां वॾो रहीम आहे, वॾो करीम आहे। अल्लाह जे करम जे करे, अल्लाह जे फज़ल जे करे जल्दी अज़ाब कोन थो अचे। न त अल्लाह चाहे हा त ओॾी महिल जो ओॾी महिल तव्हांखे ख़तमु करे छॾे हा, पर इहो त अल्लाह जो फज़ल आहे तव्हांजे मथां, अल्लाह जो फज़ल आहे, अल्लाह जी महिरबानी आहे। अल्लाह पकड़ में जल्दी कोन थो करे, पर वलाकिन अक्सरहुम ला यशकुरून, लेकिन इन्हनि मां अक्सर माण्हू जेके